रहता हूँ, गेस्ट जो शौक आहे टेप जो। चांडे जो एक परस्तार आहे दोस्तों, जंहिं वटि तक़रीबन 200 कैसेटूं पयूं जलाल चांडे जूं ऐं अॼु ताईं 2025 में जदीद दौर आहे, लेकिन पोइ बि हुन वटि कैसेटूं ऐं टेप पियो आहे। अॼु ताईं बि जलाल चांडे जा कलाम ॿुधी गुनगुनाईंदो रहंदो आहे। दोस्तों जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे हज़ारे एल्बम रिलीज़ कया पंहिंजी ज़िंदगीअ में ऐं जलाल चांडे लाड़ा चाड़ा बि ॾिठा, ॾुख वारी ज़िंदगी बि जलाल चांडे ॾिठी ऐं उरूज वारी ज़िंदगी बि जलाल चांडे ॾिठी। दोस्तों हर फ़नकार जा परस्तार हूंदा आहिनि, लेकिन जलाल चांडियो हिकु पंहिंजे मट पाण फ़नकार हुयो। उन जा बि सवें जेको आहे सो हज़ारनि जे तादाद में परस्तार आहिनि ऐं कुझु परस्तार असां तव्हांखे हिन वीडियो में हिकिड़ो परस्तार तव्हांखे ॾसींदासीं जंहिं वटि तक़रीबन 200 खां प्लस कैसेटूं पयूं जलाल चांडे जूं ऐं अॼु ताईं बि 2025 में बि टेप रखियो वेठो आहे पाण वटि ऐं हुन जे ओताक ते केर बि वेंदो आहे या होटल ते किथे पाण चांहि पीअणु वेंदो आहे तॾहिं बि उहो टेप हथ में खणी करे उते वञी होटल ते इहा टेप जलाल चांडे जी कैसेट बि वॼाईंदो आहे ऐं उन खां अलावा जलाल चांडे जा कलाम बि गुनगुनाईंदो रहंदो आहे, छाजे करे जो हुनखे इलाही टेम थियो आहे इहे कैसेटूं ॿुधंदे ॿुधंदे हुनखे ज़बानी कलाम बि इलाही यादि थी चुका आहिनि जलाल चांडे जा। ऐं बहितरीनु जेको आहे सो जलाल चांडे जे परस्तारनि मां हिकु परस्तार आहे। दोस्तों जलाल चांडे खां मोहबत कंदड़ सॼी सिंध जलाल चांडे सां मोहबत थी करे जिथे बि सिंधी ॻाल्हायो थो वञे उते जलाल चांडे जा कैसेट ऐं जलाल चांडे जी ॻाल्हि हलंदी रहंदी आहे। दोस्तों जलाल चांडियो हाजी फैज़ मोहम्मद जे घर में पैदा थियो ऐं जलाल चांडे उरूज ऐं ज़वाल ॿई ज़िंदगी पंहिंजी ॾिठी ऐं जलाल चांडियो जॾहिं आख़िर में 2001 में हिन दुनिया मां वफ़ात करे वियो त हज़ारे माण्हू रोअण ऐं हज़ारे माण्हू जेको आहे सो दिलि जा दौरा पवणु स्टार्ट थिया माण्हुनि खे, छाजे करे जो जलाल चांडे सां माण्हू इंतिहा दर्जे जो मोहबत कंदा हुया ऐं जलाल चांडे खे चाहींदा हुया। दोस्तों परस्तार जेको जलाल चांडे जो आहे मुंहिंजे पुठे पासे वीडियो हली रहियो आहे, तव्हां ॾिसो पिया था। इन वटि कैसेटूं बि मौजूदु आहिनि, टेप बि मौजूदु आहे, इहो गुनगुनाईंदो बि रहंदो आहे ऐं अॼु ताईं बि जलाल चांडे जूं यादूं पाण वटि संभालियो वेठो आहे ऐं सभई प्रोग्राम जलाल चांडे जा हिन अटेंड कया। उन्हनि महफ़िलनि में वञी साम्हूं बि जलाल चांडे खे हिन शख़्स ॿुधो। त मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।